आणि तकरीर लाइ अवसर कंदुसि एहसान मुख्तियार खाड़ अचे तकरीर करे। एहसान मुख्तियार खाड़ असां ताड़ियूं वॼाईंदा वञूं। असांजा नंढड़ा ॿारड़ा उन्हनि खे उत्साह मिलंदो। कंहिं पर रुआ प्रिय के अंदर आहे उसाट लोह का लकन में मेरी मथे वाट छपर में चूचाट विठम दुखई जा आमी तेरी जागवानो गोठन राजन कायल मारोड़ो अदीबो मुझे भूंजा समूरा बादशाह भाग्या जे सिंध जे लतीफ मुझन बातन बोलन जो अनवान है तो सिंध जा दर्द कुछ सवाया है मुझा सुजान सिंधियो सिंध सदिन का सूह जी देवी दौलत जी देवी मेहनत जी देवी मोहब्बत जी देवी अणगणन वसीलन जी देवी मैदनिया जे माया जी देवी जमीनन में अंबार अनन जा सोना संग पाइन जी देवी सब हुस्ना क्यों सब दिल भरियों सब दिलेरियों सदिन का सिंध सा आहिन पर सिंध ऐं सिंध जा सचार सांगी हमेशा सूरन में बुखते बेहाल बदहाली जे हाल भाकरन में बेरोजगार किथे हुरमत न कहा है मिठीअ जी अश्क बारीअ जी वधी तो आक तो हणजे ठेको गद्दारीअ जो मुझा मान वारा मारोड़ा असां सब ॾिसूं पिया ॿुधूं पिया सब बाख़बर आहियूं बाशऊर आहियूं असां सां केर पियो करे असां सां कहर पियो करे असां सां वेल पियो करे असांजे वात मां गिरा पियो कसे असां ते मनशात जी मम बची वई आहे असां खाते इल्म खसी वई आहे असांजे पुछण ते असांखे अज़ियतूं ऐं अकबतूं ॾिनियूं थियूं वञनि हिते केतिरा ई हराम पाइन जा दुकान खुलियल आहिनि पीर मीर फकीर सरदार भोतार कामोरा ऐं खुद कुर्सी या धणी वॾा गुरु ऐं गुरनार आहिनि फुरी मारी जूं नयूं रंजूं पया ठाहिनि वॾे रंग ऐं ढंग जा चोला पाए सफ़ेद कोशी जो सांग रचाए रुगो वेठा असांखे फुरिन बदअमनी जे बाह जा बबड़ माठा ई नथा थियनि हिते आम माण्हू जे इंसाफ़ जो टाटाणो टिमके ई नथो उस्ताद बुखारी बरहक चयो आहे वाहिरो वेरी थिए तो पोइ छा कजे रोशनी मेरी थिए तो पोइ छा कजे करे चोरी वरी ज़ोरी इहो ई जे अची पेरी थिए तो पोइ छा कजे असां मथां ग़ुलामी जे ककरनि जी कार लॻी पई आहे असांखे अणगणिया घेरा आहिनि असांखे सोचनि जे मर्ज़ जो मरीज़ बणायो वियो आहे असांखे नशनि जे नागनि जे हवाले कयो वियो आहे असांखे नशनि जे नागनि जे हवाले कयो वियो आहे अचो त जागूं अॼु ई जागूं पंहिंजी सिंध जे बका लाइ पंहिंजी धरती जी बका लाइ पंहिंजी ईंदड़ नस्ल जे बका लाइ पंहिंजे सिंध जी बका लाइ पंहिंजी ईंदड़ नस्ल जे बका लाइ अचो त जागूं अॼु ई जागूं जबर सां जहिड़ियूं जेरे जहन्नम जे अज़ाब खां अजबो माणियूं का आज़ादी जी जन्नत माणियूं सिंध जे आसमान ते सुखन अमन ऐं ख़ुशियुनि जा बादल ॾिसूं हजार दिल में सवाल आहिनि जवाब आख़िर वठूं त कंहिंखां कमाल बदिरां सवाल छो आहे हिसाब आख़िर वठूं त कंहिंखां सदाई धोखा ॾिना विया आहिनि असां अञा बि उन्हनि जे पोयां रिटर्न जे अॻियां वॼाइजनि जे रबाब आख़िर वठूं त कंहिंखां सिंध सलामत साफ़ कयूं।